पंहिंजा वरी ड्रामे जी दोस्तों नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद भली कार वेलकम। अॼु वरी अपडेट तव्हां सां सोप सीरियल जी शेयर कंदासीं। दोस्तों शायदि खोसो व्लॉग में जेका बि अपडेट्स ईंदा आहिनि सिर्फ़ु तव्हां जे करे ईंदा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीनु न्यू अपडेट असां बर वक़्तु ॾींदा रहंदा आहियूं। दोस्तों हाणे हसीना बेगम जी ख़ैर न आहे, छो त उन ते कुरुंडे ऐं चाकर खान जो पूरो शक आहे। पर सोरठ जो बि हाणे पारां न पक थी वेंदी ऐं हेॾां सिको जी कुझु न कुझु जान छुटी वेंदी। अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे ही पाण में जेका विढ़ी रहिया हुया उहो कुझु न कुझु ब्रेक लॻी वेंदो। रुंडो जेको इशारो ॾेई चाकर खान खे मूंखे पंहिंजी भेण ते शक आहे, उहा हक़ीक़त बणिजी वेंदी ऐं चाकर खान अंदाज़ो हणी ईंदो त वाक़ई इहा वॾी शातिर शैतान माई आहे। पोइ हाणे इन जे पोयां जासूसी कराईंदो, लेकिन उहो बि हेॾी शातिर आहे एॾो आसानी सां त उहो बि माठ कोन कंदी। छो त मां तव्हांखे ॿुधाईं थो हलां, हाणे हू सोरठ खे बदनाम करण जे लाइ हैदर खे इस्तेमालु कंदी ऐं कीअं बि करे पंहिंजी जान छॾाइण जे लाइ इहो ख़्यालु मटाइण जे लाइ इहो कमु कंदी। बाक़ी क़ासिम त सरेआम फिरंदो थो वते, चाकर खान उन खे नथो पकिड़े, उहो खून वलू वारो लुड़ी वियो सिकू चुप कयूं वेठो आहे, सम्झ में कुझु नथो अचे हीअ ड्रामो हिन भरियो कीअं आहे। अपडेट सुठी लॻी त शायदि को सो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।